बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। माय नेम इज़ मोहम्मद शरीफ। यू आर वाचिंग सिंधी नॉलेज फैक्ट्री चैनल। अॼु असां हिन क्लास में टेस्ट जे मुतलिक़ ॻाल्हि कंदासूं ऐं अव्हां खां हिकु टेस्ट वठंदासूं। हिन टेस्ट वठण जो मक़सदु असांजो हीअ आहे त जेकॾहिं अव्हां असांजे हिननि टेंसन जी का प्रैक्टिस न आहे कई, यानी कि अव्हां हिननि जो होमवर्क न आहे कयो, जेको बि न आहे कयो, त हिन टेस्ट में अव्हांखे उहो करिणो आहे। यानी कि हीअ टेस्ट अव्हां ॾिसी करे करी सघो था। अव्हां असांजो वीडियो जेकॾहिं डाउनलोड कयो आहे त हिननि जी मदद सां अव्हां हिन टेस्ट खे फिल कजो। हीअ टेस्ट फिल करण खां पोइ अव्हां असांखे व्हाट्सअप ते शेयर करे सघो था। ऐं चेक कंदुसि, इन खां पोइ जेकॾहिं हिन में का ग़लती हूंदी उन जो अव्हांखे रिस्पॉन्स ॾींदुसि। हिन टेस्ट वठण जो असांजो हिकु ॿियो बि मक़सदु आहे त असांजा काफ़ी स्टूडेंट्स उहे आहिनि जेके असांजा लेसन यानी कि असांजूं क्लासूं ॾिसंदा आहिनि, ॿुधंदा आहिनि, डाउनलोड कंदा आहिनि, लेकिन हू प्रैक्टिकली उन्हनि जा जुमिला न आहिनि ठाहींदा। जेकॾहिं अव्हां हिन टेस्ट खे अव्हां बिल्कुलु फिल कयो, बिल्कुलु अव्हां हिन टेस्ट खे क्लियर कयो, त आउं उमेद सां वारंटी सां अव्हांखे चई सघां थो त तव्हांजा अटेंड्स हमेशह लाइ पका थी वेंदा ऐं अव्हां कंहिं बि सेंटर में किथे बि अव्हां कोर्स ठाहे मोकिले सघो था, किथे बि अव्हां हीउ टेंस जो कोर्स कंप्लीट कराए सघो था। हीअ टेस्ट अव्हांजे लाइ तमामु फ़ाइदेमंद आहे, छो जो हिन में अव्हां प्रैक्टिकली कमु करण वारा आहियो। ऐं वॾी ॻाल्हि त हीअ टेस्ट अव्हां ॾिसी करे सघो था। हिन जी को बि टाइम जी लिमिटेशन न आहे, यानी कि अव्हां हिन खे कलाक में, 2 कलाक, 3 कलाक, ॾींहुं, 2 ॾींहं, 3 ॾींहंनि में जेसि ताईं अव्हांखे चाहे अव्हां करे सघो था, लेकिन हिन ते अव्हांखे कमु करिणो आहे। हाणे असां टेस्ट ॾांहुं हलूं था, लेकिन हिन टेस्ट खे स्टार्ट करण खां पहिरीं मुंहिंजी हिकिड़ी अव्हां सां हिकु रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं साथ बेल आइकन वारे बटन ते क्लिक करियो, जंहिंसां अव्हांखे असांजे नेक्स्ट अचण वारे वीडियो जो नोटिफिकेशन मिलंदो। ऐं हिन वीडियो खे लाइक करियो असांखे सपोर्ट करण लाइ। टेस्ट खे स्टार्ट करियूं था। असांजे हिन टेस्ट जो नंबर 1 क्वेश्चन, यानी कि क्वेश्चन नंबर 1 ही आहे, रीड द फॉलोइंग सेंटेंस, अंडरलाइन द वर्ब इन ईच सेंटेंस। असां वटि ही कुझु सेंटेंस ॾिनल आहिनि, यानी कि 10 सेंटेंस ॾिनल आहिनि, जंहिंमें असांखे ॿुधाइणो आहे त हिते वर्ब कहिड़ो आहे। जेको हिन टेंस में, हिन सेंटेंस में वर्ब आहे, हिन खे असां अंडरलाइन कंदासीं। ठीकु आहे। क्वेश्चन नंबर 2, हिन क्वेश्चन में असां खां पुछियो वियो आहे त लुक इट द पेयर्स ऑफ सब्जेक्ट्स एंड वर्ब्स बिलो, then write a sentence using each subject with the simple present form of the verb. Remember that you can also use the simple present tense to talk about the future. हिन जेके क्वेश्चन नंबर 2 में असांखे ॿुधायो वियो आहे त अव्हांखे हेठि जुमिला ॾिनल आहिनि, जंहिंमें सब्जेक्ट ऐं वर्ब ऑलरेडी ॾिनल आहिनि। हिननि खे ॾिसी करे अव्हांखे सिंपल प्रेज़ेंट यानी कि प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जो जुमिलो कंप्लीट करणो। हिते हिकु एग्ज़ाम्पल बि ॾिनल आहे, जंहिं एग्ज़ाम्पल में ॿुधायो वियो आहे Dad goes to work on his bike। ही प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जो जुमिलो आहे। इन हिसाब सां ही बाक़ी जुमिला अव्हांखे कंप्लीट करणा आहिनि। क्वेश्चन नंबर 3, हिन क्वेश्चन में असां खां पुछियो वियो आहे त फिल इन द ब्लैक स्पेस विद द थर्ड पर्सन सिंगुलर फॉर्म ऑफ द वर्ब इन द पैरेंथेसिस। हिते असां वटि हिकु एग्ज़ाम्पल ॾिनो वियो आहे त जीअं अली लुक्स सैड टुडे। हिते असां वटि वर्ब जी फर्स्ट फॉर्म ॾिनल आहे। अव्हांखे छा करिणो आहे, थर्ड पर्सन सिंगुलर फॉर्म इस्तेमालु करणी आहे, यानी कि ही सब्जेक्ट आहिनि। सब्जेक्ट में असां छा कंदासीं, वर्ब में एस या एस जो इज़ाफ़ो किथे कंदा आहियूं, यानी कि प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जी ॻाल्हि कई पई वञे त ही वर्ब आहिनि। हिन में असांखे ॿुधाइणो आहे त हिन में असां एस जो इज़ाफ़ो ॾींदासीं, हिन में असां एस जो इज़ाफ़ो कंदासीं। क्वेश्चन नंबर 4 में असां खां पुछियो वियो आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेंस बाय राइटिंग एम इज़ एंड आर इन द ब्लैक स्पेस। हिते असां खां क्वेश्चन नंबर 4 में ही पुछियो वियो आहे, चयो वियो आहे त ही सेंटेंस ॾिना विया आहिनि। हिन सेंटेंस में असां वटि किथे इज़ आहे, किथे एम आहे, किथे आर जो इस्तेमालु कंदासीं। सेंटेंस खे ॾिसी करे, इन जे वर्ब खे, सेंटेंस जे सब्जेक्ट खे ॾिसी करे असां ॿुधाईंदासीं त हिते इज़ ईंदो, हिते एम ईंदो या हिते आर ईंदो। इट्स डिपेंड ऑन सब्जेक्ट। क्वेश्चन नंबर 5 में असां खां चयो वियो आहे त फिल इन द ब्लैक स्पेस विद द प्रेज़ेंट प्रोग्रेसिव tense of the verbs in the parentheses. Try to use contractions such as am, I am, she is and they are। हिते अव्हांखे चयो वियो आहे त हिते वी आर इस्तेमालु थींदो, ही आर इस्तेमालु थींदो, लेकिन अव्हांखे छा आहे, कंडीशन कहिड़ी में लिखणो आहे, हिन कंडीशन में। जिते एम आहे त आई आहे त असां हिते एम आई एम लिखंदासीं, लेकिन हिन कंडीशन में। क्वेश्चन नंबर 6, हिन क्वेश्चन में कंप्लीट द सेंटेंस विद द प्रेज़ेंट परफेक्ट टेंस ऑफ द वर्ब्स इन द पैरेंथेसिस। हिते असांखे चयो वियो आहे त हिते अव्हांखे फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब ॾिनल आहे, लेकिन हिन फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब खे अव्हां छा कंदा, थर्ड फॉर्म में यूज़ कंदा, थर्ड फॉर्म में अव्हांखे कन्वर्ट करणी आहे। हिते असांखे प्रेज़ेंट परफेक्ट टेंस खे मुकमल करिणो आहे। मेक जेको आहे
प्रेजेंट परफेक्ट टेंस में असां इस्तेमालु नाहे कंदा आहियूं। प्रेजेंट परफेक्ट टेंस में असां मेड यानी कि मेक जी थर्ड फॉर्म इस्तेमालु कंदा आहियूं। हर वर्ब जी असां थर्ड फॉर्म इस्तेमालु कंदासीं। इन हिसाब सां बाक़ी बि जेके सेंटेंस आहिनि इन्हनि खे बि अव्हांखे लिखिजो। क्वेश्चन नंबर 7। क्वेश्चन नंबर 7 में असांखे चयो आहे त कंप्लीट द फॉलोइंग सेंटेंस विथ हैज़ आर हैव। हिते 8 सेंटेंस ॾिनल आहिनि जंहिंमें असांखे इहो ॿुधाइणो आहे त हैव कहिड़े सेंटेंस में ईंदो ऐं हैव कहिड़े सेंटेंस में ईंदो। हीअ अव्हांखे फिल करणा आहिनि। ऑलरेडी असां जेको आहे हैव ऐं हैज़ ते काफ़ी सुठी क्लास ठाही हुई जंहिंमें असां हैज़ ऐं हैव खे तमामु बहितरीन तरीक़े सां पढ़ियो हो। क्वेश्चन नंबर 8 में असांखे चयो आहे त कंप्लीट द फॉलोइंग सेंटेंस विथ डू डज़ आर डिड। हिते 9 टेंस ॾिनल आहिनि, सेंटेंस ॾिनल आहिनि जंहिंमें असां डू डज़ ऐं डिड जो इस्तेमालु कंदासीं। त कहिड़े सेंटेंस में असांखे डू, कहिड़े सेंटेंस में डज़ ऐं कहिड़े सेंटेंस में असां डिड जो इस्तेमालु कंदासीं। क्वेश्चन नंबर 9 में चयो आहे त कंप्लीट द फॉलोइंग सेंटेंस विथ द कंट्रैक्शंस डोंट, डज़ नॉट एंड डिड नॉट। हिते असां डू नॉट, डज़ नॉट ऐं डिड नॉट जो इस्तेमालु कंदासीं, लेकिन हिन कंडीशन सां अव्हांखे इहो ॿुधाइणो आहे त कहिड़े सेंटेंस में डू नॉट ईंदो, कहिड़े सेंटेंस में डज़ नॉट ऐं कहिड़े सेंटेंस में डिड नॉट। क्वेश्चन नंबर 10 में ॾिनो आहे त कंप्लीट द सेंटेंस विथ द पास्ट सिंपल पास्ट टेंस ऑफ द वर्ब इन द पैरेंथेसिस। हिते असांखे सिंपल पास्ट यानी कि पास्ट इंडेफिनेट जी ॻाल्हि कई वई आहे, यानी कि पास्ट इंडेफिनेट जा हिते इस्तेमालु करणो आहे। जेकॾहिं अव्हां पास्ट इंडेफिनेट खे अफर्मेटिव में करे रहिया आहियो त वर्ब जी अव्हांखे सेकेंड फॉर्म इस्तेमालु करणी आहे, ऐं नेगेटिव में इस्तेमालु करे रहिया आहियो त अव्हांखे हेल्पिंग वर्ब गॾु इस्तेमालु करणो आहे। क्वेश्चन नंबर 11। हिन क्वेश्चन में असांखे चयो आहे त कंप्लीट द सेंटेंस विथ द पास्ट प्रोग्रेसिव टेंस ऑफ द वर्ब इन द पैरेंथेसिस। हिते अव्हां हिकु ॻाल्हि नोट कजो त प्रोग्रेसिव जो मतिलबु आहे कंटिन्यू। असां पास्ट कंटिन्यू जी ॻाल्हि कंदासीं। पास्ट कंटिन्यू लाइ असां छा कंदासीं, हिते डांस आहे त असां हिनखे डांसिंग कंदासीं। क्वेश्चन नंबर 12 में असांखे चयो आहे त राइट वाज़ आर वर इन द ब्लैक स्पेस इन द फॉलोइंग पैसेज। हिते कुझु पैसेज ॾिनल आहिनि जंहिंमें असांखे वाज़ ऐं वर जो इस्तेमालु करणो आहे, त किथे वाज़ ऐं किथे वर इस्तेमालु कंदासीं। क्वेश्चन नंबर 13 में चयो आहे त ड्रा अ सर्कल अराउंड द करेक्ट पास्ट टेंस वर्ब इन ईच सेंटेंस बिलो। हिते असांखे चयो आहे त हिननि में असांखे पास्ट टेंस जा वर्ब सिलेक्ट करणा आहिनि। जुमिले खे ॾिसी करे असीं पास्ट जा वर्ब खे जेके आहिनि सिलेक्ट कंदासीं। जेकॾहिं जुमिलो प्रेज़ेंट पास्ट में हर जॻह ते थर्ड फॉर्म इस्तेमालु थींदी आहे, जेकॾहिं हिन में को नेगेटिव जो जुमिलो हुजे ऐं पास्ट सिंपल टेंस सां हुजे त असां फर्स्ट फॉर्म खे सिलेक्ट कंदासीं। जेको हिन जो फॉर्म सही हूंदी उन ते अव्हांखे सर्कल करणो यानी कि गोल दायरो ॾियणो आहे। क्वेश्चन नंबर 14 में असांखे चयो आहे ड्रॉ अ सर्कल अराउंड द करेक्ट पास्ट पार्टिसिपल इन ईच सेंटेंस बिलो। हिते असांखे पास्ट पार्टिसिपल जी ॻाल्हि कयल आहे त पास्ट पार्टिसिपल में जेको बि हिन जुमिले में सही हुजे उन ते असां गोल दायरो ॾींदासीं, सर्कल कंदासीं। यानी कि ब्रोक या ब्रोकन मां जेको बि हिते वर्ब सही हुजे उन खे असां इस्तेमालु कंदासीं। क्वेश्चन नंबर 15। Decide whether shall and will are used correctly in each sentence. Put a check mark correct in the box for a correct use and on X in the box for an incorrect use. हिते असां shall ऐं will खे ॾिसंदासीं त कहिड़े सेंटेंस में अगरि shall अचे रहियो पियो, जीअं हिते हिन में जेकॾहिं will अचे पियो ऐं will खे अचणु खपे त असां हिन खे yes कंदासीं। जेकॾहिं हिन में असांखे will यानी कि हिते shall जो इस्तेमालु थियणो आहे, लेकिन असां हिते will जो इस्तेमालु कयूं पिया, यानी कि जुमिलो असांजो ग़लति आहे, करेक्ट न आहे, त असां हिन ते एक्स यानी कि मल्टीप्लाई जी निशानी इस्तेमालु कंदासीं। उमेदु करां थो त अव्हांखे हीअ टेस्ट सम्झ अची वई हूंदी ऐं हाणे अव्हांखे हीअ टेस्ट फिल करे मूंखे व्हाट्सअप ते शेयर करणी आहे। ऐं इन खां पोइ असां हाणे पैसे वाइज जूं क्लासूं स्टार्ट कंदासीं, पैसे वाइज जो कोर्स स्टार्ट कंदासीं जंहिंखे 1 बाय 1 करे कंप्लीट कंदासीं। तेसि ताईं अव्हां खां इजाज़त वठंदुसि। ख़ुदा हाफ़िज़।